बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां इवन नंबर जी ऐं आड नंबर जी एक्सरसाइज कंदासीं। जीअं त असां पहिरियों वीडियो में गुज़िरियल वीडियो में इवन नंबर ऐं आड नंबर जो कॉन्सेप्ट सम्झियो हुयो। सो हिते इंस्ट्रक्शन आहे सर्किल द इवन नंबर, यानी जेके इवन नंबर आहिनि हुन ते सर्किल पायो। हाणे असां इवन नंबर सिखिया आहिनि त जंहिंजे आख़िर में 0, 2, 4, 6 ऐं 8 हूंदा आहिनि उहो इवन नंबर हूंदो आहे। हाणे हिते 100 खे ॾिसो, 100 जे यूनिट प्लेस ते यानी आख़िर में 0 आहे, यानी 100 इवन नंबर आहे, इन जे करे हिन ते सर्किल पाईंदासीं। ऐं ॿियो 126 126 हिन जी यूनिट प्लेस ते 6 आहे, यानी इहो बि इवन नंबर आहे, हिन खे सर्किल पाईंदासीं। ऐं 199 ठीकु आहे, इहो आड नंबर आहे छो त हिन जे आख़िर में 9 आहे। 227 इहो बि आड नंबर आहे। 1002 इहो इवन नंबर आहे छो त हिन जी यूनिट प्लेस ते 2 आहे आख़िर में। ऐं हुन खां अलावा 2022 इहो बि इवन नंबर आहे छो त हिन यूनिट प्लेस ते 2 आहे। ऐं 2023 इवन नंबर न आहे छो त हिन जी यूनिट प्लेस ते 3 आहे। ऐं हाणे असां आड नंबर्स जी एक्सरसाइज कंदासीं। इंस्ट्रक्शन आहे सर्कल द आड नंबर, यानी आड नंबर्स के सर्कल पायो। हाणे 126 इन जी यूनिट प्लेस ते 6 आहे, यानी 6 इवन नंबर आहे, तंहिंजे करे हिन ते सर्किल न पाईंदासीं। ऐं 128 इहो बि इवन नंबर आहे। 199 इहो आड नंबर आहे छो त असां आड नंबर जे बारे में पढ़ियोसीं त जंहिं बि अंग जी माना यूनिट प्लेस ते अदद यूनिट प्लेस ते 1, 3, 5, 7 ऐं 9 हुजे उहो आड नंबर आहे, छो त हिन अदद जे यूनिट प्लेस ते 9 आहे, इन जे करे ही आड नंबर आहे। ॿियो 227 227 इहो बि आड नंबर आहे छो त हिन जी यूनिट प्लेस ते 7 आहे। 2027 2027 इहो बि आड नंबर आहे। ऐं हुन खां अलावा 2137 इहो बि आड नंबर आहे। ऐं 2023 इहो बि आड नंबर आहे छो त हिन जी यूनिट प्लेस ते 3 आहे। 3 जेको आहे त आड नंबर आहे। सो ही हुयो अॼु जो वीडियो जंहिंमें असां इवन नंबर्स ऐं आड नंबर्स जी एक्सरसाइज कई। ऐं जंहिं बि जेको आहे त दोस्त खे फ्रेंड्स खे मुंहिंजो हीउ वीडियो सम्झ में अची रहियो आहे ऐं हिन वीडियो मां तव्हां कुझु पिरायो था, सो काइंडली मुंहिंजे वीडियोस खे शेयर कयो। ऐं उन खां अलावा मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो ऐं बेल आइकन खे बि दॿायो त जीअं मुसलसिल मुंहिंजे चैनल जे बारे में तव्हांखे अपडेट मिलंदा रहनि। सो तेसिताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।